हेस्को सब डिवीज़न उडेरो लाल जी लाइन सुपरिटेंडेंट 2 इमाम बख्श मशहूरी जी गिफ़लत ऐं लापरवाही सबब फेडर 6 में बिजली जे 11,000 वोल्टन जूं तारूं किरण सबब कमंद जे फसल खे बाहि लगी वई। बाहि लगण सबब लखें रुपयनि जो फसल सड़ी वियो। हारियुनि जो हेस्को सब डिवीज़न उडेरो लाल ख़िलाफ़ एहतजाज। बिजली जी तारूं किरण सबब ज़मींदार चौधरी असलम जे कमंद जी फसल खे बाहि लगी वई। ॻोठाणनि बाहि खे विसाइण जी कोशिश कई। इन दौरान 3 एकड़ कमंद जो फसल सड़ी रख थी वियो। बिजली जी तारुनि मां कमंद जी फसल खे बाहि लगण वारे वाक़े ख़िलाफ़ हारियुनि यामीन चौहान राजपूत, अकरम चौहान राजपूत, कादिर मलिक जी अॻवाणीअ में ॻोठाणनि हेस्को सब डिवीज़न उडेरो लाल ख़िलाफ़ एहतजाज कयो। ॻोठाणनि दाहियो त हेस्को उडेरो लाल जे ऑफिसरनि जी नाअहलीअ सबब असांजे इलाइक़े में बिजली जूं तारूं किरण रोज़ जो मामूल बणियल आहिनि। हुननि चयो त कुझु वक़्तु अॻु तारूं टुटण सबब असां वटि 15 बकरियूं मरी वयूं हुयूं। हिननि वधीक ॿुधायो त इन खां अॻु तार टुटण सबब मासूम नींगरी माज़ूर थी वई हुई। हिननि चयो त बिजली जूं तारूं टुटण रोज़ जो मामूल बणियल आहिनि, पर हेस्को सब डिवीज़न उडेरो लाल जा ऑफिसर तारूं तब्दील करण लाइ तयार न आहिनि। इन्हनि मुतालबो कयो त असांजे नुक़सान जो अज़ालो कयो वञे ऐं टुटल बिजली जूं तारूं तब्दील करे नयूं तारूं लॻायूं वञनि। ॿी सूरत में असां बुख हड़ताल कंदासूं। उन बिजली जूं तारूं टुटण जो ॿुधी हेस्को सब डिवीज़न उडेरो लाल जा अहलकार पहुता त ॻोठाणनि संदन ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। डिप्टी जनरल सेक्रेटरी ह्यूमन राइट्स जस्टिस एंड डिफेंडर ऑर्गेनाइज़ेशन सिंध इहो मुतालबो कयो त मुतासिरीन खे फौरी इंसाफ़ ॾिनो वञे। इरमनाज़, HRJDU न्यूज़, हैदराबाद।